वालेकुम मुझे यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाशो साथियों। अॼु ॿ किताब आहिनि, ॿई किताब सूफ़ीज़म सिंध में दुनिया खां ॿाहिरि दुनिया में किथे बि सूफ़ीज़म जो कलाम, सूफ़ीज़म जो सूफ़ियुनि जो किरदारु ॾाढो अहम रहियो आहे। सूफ़ियुनि जो कुझु किरदारु, सूफ़ियुनि जी जेको आहे सो ख़िदमत जो कलाम ऐं उन जी जेका मोहबत आहे पूरी सिंध में, उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो नालो आहे, उन जो सुठो मक़ाम आहे। असांजे ज़िले क़मबर शहदाद कोट में केतिरा ई सूफ़ी एतिरा आहिनि, कुझु मशहूरु आहिनि, कुझु जेके आहिनि सो घटि मशहूरु आहिनि। जीअं असां वटि सूफ़ी जॉन आहे, ॾाढो मशहूरु आहे। दादन फक़ीर आहे, सूफ़ी खणी न आहे, पर उनजो हिकिड़ो कलाम आहे सूफ़ी जे हवाले खां या थोरो घणो। जीअं असांजे लालू रोक में आहे ऐं ॿियो जेको आहे असांजो क़मबर ज़िले जे ई पासे में जेको आहे सो मूंखे हुन में नाला कोन था अचनि पिया, उते बि जेको आहे सो फ़क़ीर, सूफ़ी फ़क़ीर वरियल फ़क़ीर आहे। उन जी दरगाह, उन जो उते ॾाढो सुठो कमु, उनजो कलाम जेका शाइरी पढ़ी ॾाढी ज़बरदस्त शाइरी आहे। ऐं जेको आहे सो लालू रोक में आहे, उते बि ॾाढो हिकिड़ो सुठो फ़क़ीर आहे, उनजो सुठो पंहिंजो मक़ाम आहे। असांजे ज़िले में एतिरा ॿ टे ॿिया बि सूफ़ी फ़क़ीर आहिनि, पर उन्हनि जेतिरा मक़बूल आहिनि जेतिरो असांजो जन जेको ऐं जेको असांजो वरियल फ़क़ीर आहे उहे मशहूरु आहिनि। जन जो उर्स थींदो आहे, ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे, सुठे नमूने सां उनखे मल्हायो वेंदो आहे। सूफ़ी फ़क़ीर सॼी सिंध में, पूरे पाकिस्तान में ईंदा आहिनि, पंहिंजो कलाम, पंहिंजो मोहबत, पंहिंजो कुर्ब, पंहिंजी उते जेको मोहबत जो भरियो पैगाम आहे, ॾाढो मोहबत जो जहान आहे। यकीन कयो तव्हां वेंदव, तव्हांखे जेका मोहबत मिलंदी, इज़त मिलंदी, जो मूंखे हैरत विझी छॾींदो आहे। पर जी या त यार एतिरी मोहबत, एतिरी उन सां लॻाव, यकीन पुछो न, माना ॿियो जहान हूंदो आहे, ॾाढो मोहबती भरियो जहान हूंदो आहे। जेको असां जेके वञूं था उते, जेको साईं सूफ़ी फ़क़ीर जॉन ॾे वेंदा आहियूं, जॉन जूनियर ॾाढी मोहबत वारो माण्हू, ॾाढे इख़लाक़, ऐं जीअं वरियल फ़क़ीर वटि आहे अमानत अली फ़क़ीर, उते समाज जा ॾाढो मोहबती माण्हू, ॾाढो प्यारो माण्हू, ॾाढो लाइक़ु माण्हू। इहे ॻाल्हियूं थींदियूं पयूं। किताब जो तारीफ़ करण अॻ में वीडियो खे लाइक, कमेंट ऐं संगत सां वंड कंदा त ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते वॾी महिरबानी, ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त लख लाइक। हीअ किताब आहिनि हक़ अثبات, सूफ़ी फ़क़ीर जॉन सादिक अली जो कलाम, जंहिंखे مرتب कयो आहे यावर अली क़ाظमي ऐं महबत अली, नए सरतदीनी हकीम एजाज़ हुसैन चाणो। ऐं ॿियो आहे दादन फ़क़ीर जो कलाम, सिंधी ऐं सिराइकी मुकमल कलाम, مرتب कयो आहे अयाज़ लाखिर। साथियों, हक़ अثبات जेको आहे सो असांजी कचहरी थींदी रहंदी आहे जूनियर जॉन सां, त उहो चए पियो तुंहिंजे जो हिकिड़ो ॿियो छापो असां आणियूं पिया तयारी आहे। हीअ आहे असांजो सूफ़ी फ़क़ीर जॉन सादिक अली, जेको आहे सो मोहबती भरियो पैगाम, ॾाढी सुठी दरगाह आहे, ॾाढो सुठो मोहबती मिलंदो आहे। हिकु दफ़ो जेके के न वियो आहे वञी ॾिसे हुते, जॾहिं भली उन जो उर्स जेको थींदो आहे न बि हुजे, पर पोइ बि तव्हांखे हीअ साथियों 2013 जो छापो आहे, पर मूंखे इतफ़ाक़ सां लाड़काणे में मिली वियो। तव्हां बि ॾिसो, जेके मिले थो त वठणु चाहियो, पढ़णु चाहियो। त हीअ जेको आहे सो कुझु लिखणियूं आहिनि, हक़ मौजूद, सदा मौजूद, मुर्शिद पाक सरकार, फ़क़ीर सैयद इमाम मेहदी शाह जहानिया। असां मेहदी शाह जहानिया ते बि विया आहियूं। यकीन कयो वॾा रंग आहिनि। अगरि तव्हां सूफ़ियुनि खे नथा घुमो, सूफ़ियुनि खे नथा ॿुधो, त तव्हां जहान ॿी जहान में आहियो ई कोन। सो सूफ़ी फ़क़ीर जॉन सादिक अली चन ज़ात बाबति मुख़्तसर आहे। साईं फ़क़ीर जॉन वालदा वालद मोहतरम, सूफ़ी फ़क़ीर जॉन जो ॼम ऐं नंढपण, फ़क़ीर साईं जवानी शादी औलाद, हारी तरीक़े जो दौर, फ़क़ीर साईं जो मुर्शिद, सखर जेल में 10 महीना, ताज जे कुल्लाह, सदन सूफ़ियानो सफ़र, ख़लक़ ख़ुदा लाइ सदन ख़िदमतूं, 1991 कुफ़र जी फ़तवा, तज़ीरुल वाजिबुल क़त्ल, नाराज़ी हैदराबाद में 92 ताईं, ऐं ॿी ही शाइरी आहे। हिकिड़ो मुकमल दास्तान आहे, ॾाढो ज़बरदस्त किताब आहे। हिन सूफ़ी जी जेका शाइरी आहे, जेके ॻाईंदा आहिनि उते फ़क़ीर, मां माना तारीफ़ इन कंदुमि, मां हरुबो तारीफ़ कोन, उते मोहबत भरियो पैगाम आहे, मोहबत मिलंदी आहे, ऐं शाइरी एॾी ज़बरदस्त मिलंदी आहे। कहिड़ी ॻाल्हि कजे जो बग़ैर मां ईअं तारीफ़ हरुबो छो कंदुसि, उते मिलियो आहे। तव्हां हिकु दफ़ो वञी ॾिसो, तव्हांखे पंहिंजो रंग अलॻि मिलंदो, अलॻि जहान मिलंदो। हीअ जेको आहे सो यावर अली क़ाظमي जा 2 अखर आहिनि। अगरि जेको आहे सो 2 मिंट तव्हां बर्दाश्त कंदो, थोरो बसि 4-5 लाइनूं पढ़ंदुसि।
हक़ जे सची तलब जे हक़ सां ज़रूरु मिलाए थी। मूंसां बि ईअं थियो आहे। 1988 वठी मूं तलब बेक़रार रखंदी आई आहे त हक़ छा आहे, हक़ीक़त कीअं आहे, छो त शिया घरनि सां मुंहिंजो वास्तो, पर सुन्नत खां बि मूंखां आगाह हुअसि। सूफ़ी दरवेश जी लाइक़ी त मोहबत मुंहिंजे दिलि में हुई। ऐं शियो ऐं सुनी रही चुको हुअसि, पर हक़ीक़त मूंखे उन्हनि में नज़र न आई। न की का मज़हब मूंखे मुतासिर कयो। नेठि ओलियानि जे दरगाह ते सवाल करणु लॻसि त उहो पंहिंजे फैज़ सां मूंखे सची राह ॾेखारियो। कामिलनि कुर्ब कयो, मूंखे उहा तौफ़ीक़ थी जो मूं सूफ़ियुनि खे हक़ ते ॼातो। पोइ मरहलो उहो आयो त उन राह ते केरु वठी वञे। जॾहिं बुल्ला शाह रहमतुल्लाह दरगाह कसूर लाहौर जो उहो शेर पियो त बिन मुर्शिद कामिल बुलिया ते कई इबादत जी कीती। पोइ ॻाल्हि मुंहिंजे कुल में पई त मुर्शिद खां सवाइ कुझु मुमकिन आहे। इन ॾींहं में सरकार फ़क़ीर पाक जानमो चंद सां दर्स ते हुसैनाबाद गिदू हैदराबाद कुफर जो वॾो हुल हुयो, पर उहो कुर्ब मूंखे गुनाहगार इब्दार थी थियणो हो। मूं किसे खे मुर्शिद कामिल मिलणो हो। मूं कसीअ खे मुर्शिद कामिल सां मिलणो। ईअं ई पोइ जुम वठ जब ॾींहुं मूं भागण वारे प्यारो ॻोठु ज़िलो दादो फ़क़ीर सां दीदार नसीब थियो। साथियो, हीअ किताब हक़ अथबात सूफ़ी फ़क़ीर जाणण सादिक अली जो क़लाम वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, मार्केट में मिले थो त ठीकु आहे, न त अनक़रीब जूनियर जानण चंद खे आणे पियो। ऐं ॿियो आहे दादन फ़क़ीर जो क़लाम। दादन फ़क़ीर ज़िले क़मबर तालुके जेको आहे सो नसीराबाद जे ॻोठु म्यादा चिंजणी में जेको आहे सो थोरो तारीफ़ नंढिड़ो तालुके वारनि जे ॻोठु म्यादा चिंजणी में। अॻु में तालुको वारा हुयो जॾहिं ज़िलो लाड़काणो हुयो। हाणे ज़िलो कमर शहर खां हुजण सद करे तालुको वारा ॻोठु म्यादा चिंजणी में धणी बख़्श जोए जे घर सदद दिल अखियुनि जो ठाह ॼाओ। छठी ॾींहुं सन नालो दादन रखियो। के चवनि था दाद मोहम्मद रखियो वियो। उन वक़्तु कहनि ॾिना त हीउ नंढो अॻिते हली दादन फ़क़ीर नाले सां सिंध में मशहूरु थींदो, पर पंहिंजे अंदाज़ में हिकु यगानो आलिम शाइर थींदो। कचनि जो कोॾो दादन फ़क़ीर खिलणो मिलणो माण्हू हो। त शाइरी खे मुख़्तलिफ़ महफ़िलुनि जा मोर माण्हू ज़बान यादि कयो। दादन सां शाइरी जो मुकमल तौर ते मुनफ़रिद अंदाज़ आहे। ॿोली एतिरी सादी सोली अथई कीअं अथई जो पढ़ियल तोड़े अनपढ़ शेर जे तोड़े बराड़ी शेर जो ॼाणू तो अंजा सां शेर ॿुधण खां पोइ बेख़्तियार ज़बान मां वार जा लफ़्ज़ कढे थो। दादन फ़क़ीर हिकु माहिर जराह वांगुरु ज़माने दर्दनि ऐं दुश्मन जो लॻो ज़िक्र कयो आहे, पंहिंजो इलाज बि ॾसियो अथसि। सो हीअ बि किताब हिन इदारे छपियो आहे ऐं हीअ पियो आहे मार्केट में। हीअ अयाज़ हुसैन लाखेर जंहिं हीअ किताब मुर्तब कयो आहे। दादन फ़क़ीर जो क़लाम। सो दादन हिकु सूफ़ी न हो, पर फ़क़ीर हुयो जेको आहे सो हीअ किताब 2016 में छपियो। हीअ जेको आहे सो किताब हीअ दादन फ़क़ीर जो क़लाम आहे जेको आहे सो हीअ मुख़्तलिफ़ बेत वायूं काफ़ियूं ऐं मुर्तब पारां शाइरी ख़ुदा जी तरफ़ां ॾिनल ख़ासि नेमत आहे जेका हर कंहिं जे नसीब में न ईंदी आहे। अहिड़ी तरह अतालमा जी सूरत में थींदी, तॾहिं शाइरी जो लिखण दौरान मुख़्तलिफ़ कैफ़ियत थींदी आहे। रूमी बि चयो त शाइरी जज़ो से इज़ पैगम्बरी, यानी शाइरी पैगम्बर जो जुज़ो हिसो आहे। हीअ साथियो कुझु जेको आहे सो मुर्तब पारां लफ़्ज़नि प्रोफेसर जेको आहे सो अयाज़ लाखेर दादन फ़क़ीर किताब में रिकॉर्ड हिकिड़ो ॾिसी किन पब्लिशर मुंहिंजो वरितो की किताब जीअं तीअं बिना का फेरगे जे फ़क़ति असन अशाद में फेरफार करे फ़र्ज़ी नज़ा मुर्तब कंदड़ जो नालो लिखी छपाए पधरो कयो। ॿियनि जो बि ईअं न की साथियो हीअ जेको आहे सो किताब पढ़णु चाहियो वठणु सूफ़ी जानमो चंद दादन फ़क़ीर ॿिन्ही जो पंहिंजो अलॻि मक़ाम पंहिंजी हैसियत वठणु चाहियो पढ़णु चाहियो ॾस पंधु ॾेई छॾियो आहे। वधीक राज़ राणा आहियो को ज़बरदस्ती वेंदे वीडियो खे लाइक कई चैनल खे सब्सक्राइब कंदा त लख लाइक।